उन वक़्त जे गॾियल हिंदुस्तान में यूरोप जी ईस्ट इंडिया कंपनी वसीले वेंदे बंगाल खां हाणोके पाकिस्तान ताईं मुकमल कब्ज़ो थी चुको हुयो ऐं कंहिंजे वहमो गुमान में बि न हुयो कि अंग्रेज़ बरसगीर ख़ाली कंदा। अंग्रेज़नि पंहिंजी ज़ानत सां न सिर्फ़ु हिते जी क़ौम खे ग़ुलाम बनाए वरितो हुयो पर पूरे बरसगीर खे ख़ाम माल जी मंडीअ में तब्दील करे छॾियो हुयो। ईस्ट इंडिया कंपनी नाले मात्र कारोबारी कंपनी हुई मगर संदसि मक़सदु पूरी इंडिया ते कब्ज़ो करणु हुयो। इंग्लिस्तान जी हिन कंपनी इंडिया ते लॻभॻि 150 सालनि ताईं दबदबे सां हुकूमत कई ऐं लॻभॻि 20 करोड़ इंसाननि खे ग़ुलाम बनायो। मोहनदास करमचंद गांधी 2 अक्टूबर 1869 ते पोरबंदर शहर में करमचंद जे घर में पैदा थियो। संदसि शुरूआती पढ़ाई जी शुरूआत राजकोट मां थी। 13 सालनि जो थियो त संदसि शादी थी वई। उन वक़्तु भारत में नंढी उमिरि में ई शादियुनि जो रवाजु हुयो। 15 सालनि जो थियो त संदसि पीउ गुज़ारे वियो। 1887 में हिन अहमदाबाद मां हाई स्कूल जी पढ़ाई मुकमल कई। 1888 में हू वकालत जी पढ़ाई मुकमल करण लाइ लंडन वियो। 1891 में वकालत जी पढ़ाई मुकमल करे हू वापसि वतन आयो। 1893 में नौकरी सांगे हू साउथ अफ्रीका हलियो वियो। साउथ अफ्रीका में संदसि ज़िंदगीअ में काफ़ी फेरो आयो ऐं हिन सियासत जा काफ़ी नशीब फ़राज़ सिखिया। किताब पढ़ण सां खेसि अॻु में ई दिलचस्पी हुई। 1915 ते हिकु शख़्सियत जे चवण ते हू वापसि इंडिया आयो ऐं सियासत में हिसो वठणु लॻो। 1915 ते ई हिन इंडियन नेशनल कांग्रेस ज्वाइन कई। संदसि पुरअमन जदोजहद वारी पॉलिसी ॾींहों ॾींहुं मशहूरु थियणु लॻी। हू जीअं पोइ तीअं इंडिया जे माण्हुनि में मशहूरी माणणु लॻो। संदसि अॻुवाणी में मुस्लमान तोड़े हिंदू अंग्रेज़नि खां आज़ादीअ लाइ घरनि खां ॿाहिरि निकिता। 1922 में हिन अंग्रेज़ी शयुनि जी ख़रीदो फ़रोख़्त लाइ मुकमल बाइकाट जो ऐलान कयो। इंडिया जे माण्हुनि उन हुकुम ते सख़्ती सां अमल कयो। अहिड़े ऐलान ऐं उन ऐलान ते अमल अंग्रेज़नि जूं वायूं बताल करे छॾियूं। 1922 में खेसि 2 सालनि लाइ जेल भेड़ो कयो हुयो मगर हाणे छा थी सघियो। तीर कमान मां निकिरी चुको हुयो। अंग्रेज़ कंहिं बि क़ीमत ते आज़ादी जी जदोजहद खे नाकाम करण में कामयाबु थींदे नज़र न थे आया। अंग्रेज़नि लाइ अहिड़ी त ज़मीन सोड़ी थी जो नेट 1947 ते खेनि आज़ादी जो ऐलान करणो पियो। ईअं 1947 ते करोड़ इंसाननि ग़ुलामी जो ॻट 150 सालनि जी ग़ुलामी खां पोइ लाइ फिटो करे आज़ाद फ़िज़ा में साहु खंयो। मुल्क अञा आज़ादी जा गीत ॻाए रहियो हो। तेसिताईं 3 जनवरी 1948 ते महात्मा गांधीअ खे हिकु नथूराम नाले शख़्स गोली हणी क़तल करे छॾियो ऐं ईअं हीअ अज़ीम अॻुवाण हमेशह लाइ अब्दी आरामी थी वियो। न सिर्फ़ु हिंदुस्तान में पर पूरी दुनिया में हिन अज़ीम रहबर जी जदोजहद खे अॼु बि इज़्ज़त ऐं एतिराम शान ऐं मान सां पूरी दुनिया ॾिसे थी।